सदर डोनाल्ड ट्रंप ट्विटर एक्स ते पैगाम जारी कंदे चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। जेकॾहिं आबनाए हुरमज़ न खोली वेंदी त ईरान में बिजली घरनि ऐं तेल जे खूहनि खे तबाह करे छॾींदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरान में पंहिंजी फ़ौजी कारवायूं ख़तमु करण लाइ अमरीका हिकु नई ऐं वधीक मुनासिब हुकूमत सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। पंहिंजे सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्विटर ते पैगाम जारी कंदे ट्रंप चयो त अॻु भराई तमामु सुठे नमूने थी रही आहे, पर हुन धमकी ॾींदे इहो बि चयो त जेकॾहिं मुआदे में देरि थी ऐं आबनाए हुरमज़ न खोली वई त हू ईरान जा बिजली घर, तेल जा खूह ऐं मुमकिन तौर ते पाणी साफ़ करण वारा प्लांट तबाह करे छॾींदो। हुन वधीक लिखियो त जेकॾहिं कंहिं बि सबबु मुआदे में देरि थी ऐं आबनाए हुरमज़ न खोली वई त असां ईरान में पंहिंजी मौजूदगीअ जो ख़ात्मो, उन जे सभिनी बिजली पैदा कंदड़ प्लांट, तेल जे खूहनि ऐं खार्ग ॿेट खे मुकमल तौरु तबाह कंदासीं। ॿिए पासे स्पेन ईरान में शामिल अमरीकी जहाज़नि लाइ पंहिंजी हवाई हदूं बंदि करे छॾियूं आहिनि। स्पेन हुकूमत चयो आहे त हुन ईरान ते हमलनि में शामिल अमरीकी जहाज़नि लाइ पंहिंजी हवाई हदूं बंदि करे छॾियूं आहिनि। वज़ीर दिफ़ा मार्गरीता साफ़िन खे ॿुधायो त हुकूमत जंग सां लाॻापियल कंहिं बि कार्रवाई लाइ न फ़ौजी अॾनि जे इस्तेमाल जी इजाज़त ॾिनी आहे ऐं न ई हवाई हदूं इस्तेमालु करण जी। फ़ौजी अॾनि जे इस्तेमाल ते पाबंदीअ जो ऐलान मार्च जी शुरूआति में ई कयो वियो आहे, जंहिं ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सख़्तु रद्दअमल ॾींदे स्पेन ख़िलाफ़ु वापारी क़दमनि जी धमकी ॾिनी। जॾहिं त बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टारमर चयो आहे त बरतानवी फ़ौज खे ईरान में ज़मीनी कार्रवाई लाइ मुक़ररु न कयो वेंदो। अॼु सुबुह सहाफ़ियुनि सां हुन ॻाल्हाईंदे चयो त जंग लाइ बरतानवी फ़ौज मोकिलण ते ग़ौर करे रहिया आहियूं। हिकु सहाफ़ी जे सवाल छा विच ओभर में जंग लाइ बरतानवी फ़ौज मोकिलण ते ग़ौर करे रहिया आहिनि, उन सवाल ते बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टारमर जवाबु ॾिनो त हीअ असांजी जंग नाहे ऐं न असां इन में फासंदासीं। वज़ीर आज़म चयो त बरतानवी शहरी पंहिंजनि मफ़ादनि ऐं इलाइक़े में पंहिंजे इत्यादियुनि जे तहफ़ुज़ लाइ दिफ़ाई क़दम खणी रहियो आहे। स्टारमर वधीक चयो त बरतानिया पंहिंजे मफ़ादनि जो दिफ़ा जारी रखंदो ऐं आबनाए हुरमज़ खे ॿीहर खोलाइण लाइ कमु कंदो, पर हुन इहो बि चयो त असां हिन जंग में न हिसो वठंदासीं। ईरान जे बहरी कमांडर जे शहीद थियण जी ईरानी पासदाराने इनक़लाब तस्दीक़ करे छॾी। ईरानी पासदाराने इनक़लाब सरकारी तौर ते तस्दीक़ कई आहे त उन जे बहरी कमांडर अली रज़ा तिंगसरी शहीद थी वियो आहे। 4 ॾींहं अॻु इसराइल जे हमले में हू शहीद थियो। पासदाराने इनक़लाब सां लाॻापियल हिकु बयान मूजिबि तंगसरी फ़ौज जे ॿीहर तनज़ीम ऐं ॿेटनि समेत सामूंडी इलाइक़नि जो दिफ़ा खे मज़बूत करण वारे अमल में मसरूफ़ हो। हू ज़ख़्मनि सबबि शहीद थी वियो। बयान में वधीक चयो वियो आहे त पासदाराने इनक़लाब पंहिंजे कमांडर जी ग़ैर मौजूदगी बावजूदु दुश्मन ते हमला जारी रखिया ऐं आबनाए हुरमज़ ते फ़ैसिला कुन कंट्रोल बरक़रार आहे। पासदाराने इनक़लाब अज़म ज़ाहिर कयो आहे त हू इन वक़्त ताईं न विहंदा जेसीं ताईं दुश्मन खे मुकमल तौरु तबाह न कयो वञे।